बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, हमारे सिरायो HBS न्यूज़ क्राइम सिंध ख़ालिद हुसैन शेख 2 मार्च 2021 डिप्टी कमिश्नर घोटकी चयो आहे त आवाम जा मसला तरजीही बुनियादुनि ते हल कया वञनि। समूरा सरकारी मुलाज़िम कमकार साॻी आफ़िसुनि में ईंदड़ अॿोझ माण्हुनि सां मस्बत रवैयो अख़्तियार कनि। कंहिंखे बि शिकायत जो मौक़ो न मिलणु घुरिजे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हिन पब्लिक पार्क उबाड़ो में मुनक़िद कयल खुलियल कचहरी खे ख़िताब कंदे कयो। तफ़सील मूजिब डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला माण्हुनि जा मसला मालूम करण ख़ातिर पब्लिक पार्क उबाड़ो में खुलियल कचहरी मुनक़िद कई, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर मुस्तकीम कुरैशी, असिस्टेंट कमिश्नर उबाड़ो ऐं मुख़्तियार कार समेत तालीम, सिहत, समाजी फलाही, पुलिस, ज़राअत तोड़े आबपाशी खाते जे अमलदारनि ऐं आम माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त उबाड़ो में खुलियल कचहरी जो मक़सद मुनक़िद करण जो मक़सद आम माण्हुनि जा मसला ॿुधी मौक़े ते हल करणु आहे। हिन चयो त समूरनि खातनि जे अमलदारनि जा बुनियादी फ़र्ज़ आहे त हू अवाम जा मसला तरजीही बुनियादुनि ते हल कनि। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ शिकायतूं खणी ईंदड़ आम माण्हुनि सां बहितर रवैयो अख़्तियार कयो वञे त जीअं इलाइक़े वासियुनि जूं मुश्किलातूं घटिजी सघनि। डिप्टी कमिश्नर अवाम खे अपील कंदे चयो त हू कंहिं बि सरकारी मुलाज़िम खे रिश्वत न ॾियनि। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HBS न्यूज़।